अऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्याति अअमालिना मन यहदिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। ओलिया जो जेको लफ़्ज़ आयो आहे क़ुरान में आयो आहे। ओलिया जो मतिलबु आहे दोस्त, लेकिन क़ुरान में ओलिया सां गॾु ॿ लफ़्ज़ आहिनि। हिकिड़ो आहे ओलियाउल्लाह बि आयो आहे ऐं ॿियो ओलिया शैतान बि आयो आहे। ॿई लफ़्ज़ क़ुरान में आहिनि। तंहिंजे करे लफ़्ज़ ओलिया सां ख़बर कान पवंदी त माण्हू ही अलाह वारो आहे या शैतान वारो आहे, लेकिन ओलियाउल्लाह माना ही अलाह जा दोस्त, ओलिया शैतान इहो बि क़ुरान में आयो आहे माना शैतान जा दोस्त। जेके ओलियाउल्लाह आहिनि हमेशह उहा जेका नसीहत कंदा कॾहिं बि क़ुरान जे ख़िलाफ़ु कोन कंदा। जॾहिं बि ओलियाउल्लाह का ॻाल्हि कंदो त क़ुरान जी कंहिं न कंहिं माना जे नज़र में कंदो। तंहिंजे करे जेको माण्हू अहिड़ियूं तक़रीरूं करे जंहिंजो क़ुरान जी मुखालफ़त हुजे, क़ुरान सां तालुक़ न हुजे, त उहो ओलियाउल्लाह न आहे, ओलिया शैतान आहे। असांजो जेको गुज़रियो आहे शाह लतीफ़ भिटाई, इन जे बारे में इहो त हथु चढ़ी वियो आहे मङणहारनि जे। पोइ दुहिल वॼाए गाना ॻाए अलाए हुनखे किथां जो किथे पहुचाइनि था। हालांकि शाह लतीफ़ भिटाई जेको आहे सो क़ुरान हथ में खणी ऐं मसनवी रोमी हथ में खणी पंहिंजा शेर चवंदो हो। तंहिंजे करे मौलाना जामी रहमुल्लाह इन शाह लतीफ़ जे बारे में जेको आहे सो लिखियो आहे त मसनवी मौलवी मानवी हस्त क़ुरान दर ज़बान पहलवी, याने आहे अब्दुल लतीफ़ ते रज़ामंदो रहमान जंहिं जोड़े जंहिं क़ुरान सिंधीअ में सही कयो। माना शाह लतीफ़ हक़ीक़त में क़ुरान खे शेर में ट्रांसलेशन कई आहे। चवण जो मतिलबु इहो आहे त शाह जा जेके शेर आहिनि से बाक़ाइदे क़ुरान जे आयतुनि जो तर्जुमो आम सिंधीअ में न पर सुहिणी ॿोलीअ में थियल आहे। तंहिंजे करे ईअं सम्झो त 70% त बाक़ाइदे शाह जो रिसालो क़ुरान मां निकितल आहे। 30% कुझु अहिड़ा शेर आहिनि जेके क़ुरान सां तालुक़ नथा रखनि त मां ज़ाती तौरु उनखे शाह जा शेर कोन थो सम्झां। मां इहो सम्झां थो त इहे किन हिन दुनिया जिन बि शाइर हथ जा ठोकिया आहिनि अंदरि शेर, शाह जे रिसाले में सिर्फ़ु उहो ई शेर मोतबर आहे, छाकाणि त हुनजी पंहिंजी दावा छा आहे, छा थो चवे पाण, जे तो बेत भायां से आयतूं आहिनि नियो मन लाइन प्रिया संदी पार ॾे। पाण थो चवे न, असां त कोन था चऊं, चए थो मुंहिंजा सभई बेत जेके आहिनि से आयतूं आहिनि। तंहिंजे करे असां अॼु इन शइ खे थोरो जाइज़ो वठंदासीं। सभ खां पहिरीं अल्लाह ताला इंसान खे छो पैदा कयो आहे? ख़ैर मां कहिड़े आलिम खां पुछां, कंहिंखां पुछां, मां त अॼु उन खां थो पुछां जेको अंग्रेज़ साइंटिस्ट हो। पोइ को उनखे साइंस जूं अहिड़ियूं शयूं नज़र आयूं जेके उनखे क़ुरान में साॻियूं लॻियूं त हू अलाह खे मञणु लॻो ऐं मुस्लमान थियो। उन खां सुवालु पुछियो वियो त ॿुधायो त अलाह ताला पोइ दुनिया छो ठाही आहे? इंसानु ठाहे थो, अखियूं ॾिनियूं अथई, वरी खाइण जूं शयूं अंब सूफ़ मेवा अंगूर अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ॾिनियूं अथई, त आख़िर कहिड़ो अलाह खे कहिड़ो फ़ाइदो पियो, छाजे लाइ कयो अथई? उन अंग्रेज़ खां पुछियो वियो। चई मां बि हिन ते सोचियो आहे, पर मां सम्झां थो त हिन जो हिकिड़ो ई जवाबु आहे। चई पुछऊंसि कहिड़ो? चई मां सम्झां थो त हू चाहे थो त मुंहिंजी माण्हू तारीफ़ कनि, मुंहिंजी हमद कनि, मुंहिंजी तस्बीह कनि। चई जो मक़सदु इहो आहे त माण्हू, छो त इंसानु आहे न, चाहे त अलाह जी तारीफ़ करे, चाहे शैतान थिए त अलाह खे गारियूं ॾिए, चाहे दहरियो थिए त चवे त अलाह आहे ई कोन। टई ऑप्शन इंसान में मौजूदु आहे न, टिनी क़िस्म जा माण्हू दुनिया में मौजूदु आहिनि। तंहिंजे करे अलाह चाहे थो त मुंहिंजी तारीफ़ कई वञे। हाणे इन तारीफ़ में जेका रकावट थो विझे कहिड़ी शइ, त करे अलाह पर क्रेडिट कंहिं ॿिए खे ॾिजे, इन ते अलाह ॾाढो थो कावड़िजे, इनखे शिरक चइबो आहे। जेकॾहिं मिसाल तौरु अलाह तव्हांखे पुटु ॾिनो ऐं तव्हां चओ त हे त फलाणे पीर जे करे मूंखे पुटु मिलियो आहे, ॾिनो अलाह आहे, पर जे उहो न चवे हा अलाह खे त पुटु कोन मिले हा, माना अलाह जो क्रेडिट विराइजी वियो, इनखे शिरक चइबो, इन ते अलाह कावड़िजे थो। ॻाल्हि आहे सिधी साईं। तंहिंजे करे चवे थो फला अऊज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फला तदउ
माना न सॾियो न पुकारियो मा अल्लाह अल्लाह सां गॾु इलाहन आख़िर कंहिं ॿी हस्तीअ खे न कयो, उनखे न पुछो। जेकॾहिं ईअं कंदव पोइ त माना अल्लाह चए थो मां जंहिं मक़सद लाइ तव्हांखे पैदा कयो आहे त मुंहिंजूं नेमतुनि खे इस्तेमालु कयो, मुंहिंजा खीर पियो, मुंहिंजूं अखियूं इस्तेमालु कयो, मुंहिंजो हाज़मो तव्हां खाओ था त हज़म थी थो वञे, इन ते मुंहिंजो शुकुरु कयो। त पोइ चए थो त जेकॾहिं इहे शयूं तव्हां ॿिए जे नाले कंदव ऐं ॾियां मां फ़तकून मिनल मुअज़्ज़बीन, पोइ त मां अज़ाब कंदोसां। पोइ छाजो फ़ाइदो, छो मुंहिंजा अंगूर खाधव? जेकॾहिं मूं न कयो आहे, तव्हां मुंहिंजी तारीफ़ नथा कयो, मुंहिंजी हमद नथा कयो, मूंसां गॾु ॿिए खे शरीक करे उन जूं तारीफ़ूं कयो था, उते वञी देगियूं लाहियो था, त पोइ मुंहिंजूं शयूं तव्हां छो खाधियूं? हाणे इहो हिसाबु तव्हांखां मां जहन्नम में वठंदुसि। उहा अंज़िर अशीरतकल अक़रबीन। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि अल्लाह तो फ़रमाए त सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि पंहिंजे वेझनि मिटनि माइटनि खे चओ, जंहिंमां ख़बर पई त तबलीग थींदी पंहिंजे पाड़े में, तबलीग शुरू कबी पंहिंजे महले में। जॾहिं इहा आयत लथी त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहाड़ ते सफ़ा ते चढ़ी वियो ऐं सभिनी खे वठी सॾ कयईं। जॾहिं अचे सभु मिट माइट गॾु थियसि त चवणु लॻो काल या फ़ातिमतु बिन्त मुहम्मदिन या सफ़ियतु बिन्त अब्दुल मुत्तलिब। मां तव्हांखे तर्जुमो ॿुधाईंदो वञा त रसूल सल्लम सफ़ा पे खड़े हुए और फरमाए ए फ़ातिमा मोहम्मद की बेटी, ए सफ़िया अब्दुल मुत्तलिब बेटी, ए मेरी फूफी, ए अब्दुल औलाद, मैं अल्लाह के सामने तुम्हारे बारे में किसी चीज़ अख्तियार नहीं रखता, अलबत्ता यहाँ मेरे माल में से चाहे ले लो। माना अल्लाह खे तव्हां पाण राज़ी कयो। हदीस शरीफ़ में अचे थो, सही मुस्लिम जी हदीस। ही जेके बुज़ुर्ग जो मूर्तियूं ठाहे ऐं उन्हनि खे सॾनि था, इहो असल में हिंदुनि शुरू कयो। हिंदुनि जो मज़हब असां खां पुराणो आहे। हिंदुनि जो मज़हब 6000 साल पुराणो आहे। ऐं इहे मूर्तियूं जेके हिननि रखियूं आहिनि, इहे बि 6000 साल खां हलनि थियूं। इन्हनि छा कयो आहे, जो जेके बि हिननि जा मशहूरु बुज़ुर्ग ऐं वली हुआ, उन्हनि जा, असांजा न, उन्हनि जूं हिन मूर्तियूं रखियूं आहिनि। मिसाल तौर दौलत खपंदी आहे इन्हनि खे त पंहिंजो लक्ष्मी ॾे वेंदा, ताक़त खपे त हनुमा ॾे वेंदा। हनुमा हिकिड़ी पर्सनैलिटी हुई जेका लॉर्ड कृष्णा जो सुपर सालार हो। इहे गुज़री चुकियूं आहिनि। इहे सभई हस्तियूं इन्हनि जे हिस्ट्रीअ में मौजूदु आहिनि। इन्हनि जो अक़ीदो आहे त भॻवानु माना अलाह वेठो आहे, ही सभई हिन जा रूह जन्नत में भॻवान सां गॾु, अलाह सां गॾु आहिनि। हीअ मूर्ति जेका आहे सा कम्यूनिकेट थी करे, चवंदा असीं पथर खे कोन था पूॼूं, बल्कि इहा मूर्ति मोबाइल वांगुरु कमु थी करे। ऐं जॾहिं असीं कंहिं बि बुज़ुर्ग जी मूर्तीअ ॾाढो वञूं था त उहा उन खे उते जन्नत में आवाज़ ऐं वीडियो थी पहुचाए। त इहे जेके सुकान, इहा साॻी ॻाल्हि वरी मके जे मुशरिकनि कई। उन्हनि वरी 360 बुत रखिया हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जे वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जा। माण्हुनि खे चवंदा त हाउला शुफ़ाउन आहिनि अल्लाह, माना कनि हिननि जे हथ में कुझु कोन्हे, पर हीअ अलाह खां शफ़ाअत करे तव्हां कमु कराए था ॼण। इहो कॉन्सेप्ट जेको शुरूअ खां इन्हनि वटि हले थो। लेकिन अलाह छा थो फरमाए, चए थो इहो जो तव्हां इहा लूप लाइन वठो था, चए थो मुंहिंजी टेक्नोलॉजी कहिड़ी आहे ॿुधो। चए थो वलक़द ख़लक़नल इंसान, चए थो पहिरीं त तव्हांखे ख़बर आहे त मां सॼे इंसान खे मूं ठाहियो आहे। साईं अखियूं कंहिं ठाहियूं? अलाह ठाहियूं। हे जेको विसो करे सोचूं था, उहा मशीन लॻल आहे न का, उहा कंहिं ठाही आहे? पोइ जंहिं ठाही आहे उहो कोन पढ़ी सघंदो त छा थो सोचे? इहे ई थो चवे। चए थो मां सॼे इंसान खे मूं पैदा कयो आहे, उहा न लम, ऐं असां पढ़ी वठूं था। अलाह थो चए मां ॼाणा थो, मां तूं वस विस बि नफ़्स जेको दिलि में सोचे थो, मां उहो पढ़ी थो वठां। हाणे जेको जंहिंजे हथ में पावर, जेकी सॼी प्रॉपर्टी उन जी, ऐं उहो असांखे साह जे रग खां वेझो आहे, जेको अंदरि सोचूं था उहो पढ़ी थो वठे, त हिन वेझे खे छॾे मां 200 किलोमीटर परे वञी चवां त मूंखे फलाणो अलाह खां कमु कराए ॾिए थो, चरियो चइबो कोन चइबो। ऐं व न हुन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद, चए थो आऊं तव्हांखे साह जे रग खां वेझो आहियां। अलाह ईअं थो चवे न। तव्हांजे हिकिड़ो दुकानु आहे भरिसां, ऐं उते मिसाल तौरु तव्हांखे जेको आहे सो हिकिड़ो बिस्कुटनि जो पुड़ो थो मिले, उहो साॻियो ई बिस्कुट जो पुड़ो, ऐं तव्हां चओ न मां पंधु करे थो वञा 2 किलोमीटरनि ते ॿियो हिकिड़ो दुकानु आहे, उतां साॻियो पुड़ो वठी थो अचां, माण्हू चवंदा चरियो आहे। इन्हीअ जो तर्जुमो शाह लतीफ़ कयो आहे शेर में, हिन आयत जो। छा थो चवे हिन में? मां हिन जी माना छा आहे? तव्हां इंसान खे पैदा कयो आहे, मां हुनजे दिलि में विसविसे खे बि सम्झां थो, ऐं असीं तव्हां खां साह जे रग खां वेझो आहियूं। त शाह लतीफ़ थो चए त हो त तुंहिंजे हंज में पुछी कोह परियाण, रब तोसां हंज में आहे,
ऐं तूं वरी थो 100 किलोमीटर करे वञी थो न हुन अक़रब इलैहि हबलिल वरीद। इहा आयत ख़ुदि शाह लतीफ़ पंहिंजे शेर में विधी आहे। तुंहिंजो तो ई साण, तुंहिंजो रब तोसां आहे, पंहिंजो आहीं पाण आॾो अजीबनि खे। उन खां पोइ ॿी आयत आहे कुल, माना अलाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त तव्हां ही ॿाहिरि वञी ऐलान कयो। हींअर हे जेको कुल तव्हांखे थो चवे अलाह साईं, छा थो चवे त जे ही ॿुधो था त ॿियनि खे वञी ॿुधायो, ॿुधाईंदव न। छा थो चवे? चए थो कुल अल्लाहुम्मा, चओ ए असांजा अलाह साईं, मालिकल मुल्क, सॼी मुल्क जी प्रॉपर्टी जो मालिक तूं आहीं। माना हिकु वारीअ जो ज़रो बि कंहिंजी प्रॉपर्टी कान्हे, उहा बि तुंहिंजी आहे। हाणे जंहिंजी प्रॉपर्टी हूंदी उहो ई ॾींदो न, या अलाह जी शइ ॿियो कहिड़ो तव्हांखे खणी ॾींदो। तू तिल मुल्क मन तशा, तुंहिंजे हथ में सभु पावर आहिनि, जंहिंखे चाहीं बादशाही ॾी। उहा तंज़िल मुल्क में मन तशा, जंहिंखां चाहीं उहा बादशाही फुरे छॾी। तो इज़ मन तशा, जंहिंखे चाहीं इज़त वारो करी, मुआशिरे में वेंदो, माण्हू हुन सां मिलंदा, सलाम कंदा, दिलि में हुनजी इज़त कंदा। इहा बि अलाह पंहिंजे हथ में रखी आहे। सिर्फ़ु उहा इज़त असीं पंहिंजे मुआशिरे जे मुक़ाम में नथा पैदा करे सघूं। वज़ीर थियनि था, पोइ माण्हू हुनखे चंबड़ंदा लालच जे करे, अंदर में गारियूं ॾींदा हूंदनि, लेकिन उहा इज़त जेका इंसान जे दिलि में पैदा थी वञे, इहा अलाह जी तरफ़ां मथां आर्डर लहे थो, छो त हुनजा अमल अहिड़ा आहिनि। तो इज़ मन तशा, जंहिंखे चाहे इज़त ॾिए, व तुज़िल मन तशा, ऐं जंहिंखे चाहे बेइज़्तो करे छॾे। मुंहं ते खणी तव्हांजी केॾी बि पर पुठि हुनखे गारियूं ॾींदा, चवंदा वॾो अहिड़ो आहे, अहिड़ो आहे, अहिड़ो आहे। बियदकल ख़ैर, चओ त अलाह साईं सभु भलायूं तुंहिंजे हथ में आहिनि। इन्नक अला कुल्लि शैइन क़दीर, ऐं ॿियो त तूं हर शइ करे सघीं थो। जे मां पुटु घुरां त पुटु ॾेई सघीं थो, इज़त घुरां इज़त ॾेई सघीं थो, हर शइ तुंहिंजे पंहिंजे हथ में आहे। इहा आहे न क़ुर जी आयत। हाणे शाह लतीफ़ इन आयत जो छा थो शेयर करे? चए थो ॿोड़ी चाढ़ी तूं धणी, ॿोड़ी चाढ़ी तूं धणी, ॿिए जो दावा रसे न दम। इन जो शेर आहे न। हाणे हुन जे मथां, क़बर जे मथां माण्हू चढ़ियो बीठा आहिनि, हू पाण थो चवे त रब थो चवे त ॿिए जो दावा रसे न दम। हिन अलाह जे फ़ैसिले में कंहिंजो पावर कोन थो हले। हिन मुंहिंजे हाल जो महर ते मालम, माना अलाह मूंखे ॼाणे थो, मुंहिंजा सूर सभु हुनखे पतो आहे, साह जी रग खां वेझो आहे, मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे। अलाह खां सवाइ कंहिं ॿिए माण्हूअ खे मुंहिंजे अंदर जी ख़बर आहे त मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे। इहे ई थो ॻाल्हि करे। रखु भेले जो भरम जो अची पियो उजूर में, अलाह साईं मां आहियां तकलीफ़ुनि में, मुंहिंजो बसि भरम रखु, भली मूंखे तकलीफ़ूं ॾे, पर मां बेइज़्तो न थियां ॿाहिरि, मुंहिंजा ऐब ॿाहिरि न वञनि। इहो ई आहे न हिकिड़े इंसान जी वॾे में वॾी ख़ूबी आहे। भली हुनखे पैसे जी तंगी आहे, पर माण्हू चवंदा अलाह हिनखे सभु कुझु ॾिनो आहे, त इज़त आहे न। इहा ई ॻाल्हि आहे। चए थो उन खां पोइ ॿी आयत अचे थी, अलाह साईं फरमाए थो त यौम नहशरुहुम जमीआ, क़यामत जे ॾींहं ते अलाह साईं हिकिड़ी सीन थो लॻाए, ऐं उहा सीन कीअं थींदी उनजो ॾिए थो। चए थो क़यामत जे ॾींहं ते मां सभिनी माण्हुनि खे गॾु कंदुसि। कहिड़ा गॾु कंदो? ॿिनि क़िस्म जा माण्हू हिन में। हूअं त खोड़ गॾु थींदा, पर हीउ ॿियो आहे। जिन शिरक कयो उन्हनि खे बि सॾींदो, ऐं जिन सां शिरक कयनि अलाह जे वलीन बुज़ुर्गनि खे, अलाह उन खे बि इज़त सां घुराईंदो। हाणे ॿुधो क़ुर, चए थो जॾहिं मां गॾु कंदोसां न, सुम नकूल, पोइ असां पुछंदासीं लिलज़ीन अशरकू मकानकुम, जिन शिरक कयो उनखे चवंदासीं मकानकुम, माना पंहिंजो हिन मकान ते अची बीहो, हिन जाइ ते बीहो। अंतुम, तव्हां बि बीहो, व शुरकाउकुम, ऐं जिन खे तव्हां सॾींदा हुओ उहे बि बीहनि। हाणे ज़ाहिरात हू अलाह जा वली आहिनि। हे ठग चोर अंधा क़ुर माना न करण वारा, लेकिन अलाह छा चए फ़ज़य्यना बैनहुम, माना इन्हनि जे विच में बि थी हूंदी। ईअं न आहे त हुन सां गॾे बीहारींदो, हुननि खे इज़त सां विहारींदो अलाह जे वलनि बुज़ुर्गनि खे। इते जो गॾु थींदा त अलाह जा वली बुज़ुर्ग त सम्झी वेंदा त अलाह छो गॾु कयो आहे। चए हे त बिना वॾा बदमाश आहे, असांखे सॾींदा हुआ, असांखे त ख़बर बि कान्हे का। त यकदमि उहे हुननि माण्हुनि खे चवंदा, अलाह जा वली बुज़ुर्ग ॻाल्हाईंदा, चवंदा मां कुंतुम इयाना ताबदून, माना तव्हां असांखे कॾहिं बि कोन सॾियो, माना त असां त सॾई कोन ॿुधा। त इते हू गोड़ शुरू करे ॾींदा, चवंदा न साईं मूंखे ख़बर आहे, असीं आया हुआसीं तो वटि, तुंहिंजी मां पुटु घुरियो,
मूंखे तो पुटु ॾेई छॾियो हो, ईअं कीअं थो चई त तोखे ख़बर कान्हे का? त इन ते अलाह जा वली चवंदा व कफ़ा बिल्लाह शहीदम बैनना व बैनकुम, जे तव्हां इहो कूड़ न हणो, अलाह खां पुछो त अलाह इहा ॻाल्हि जेका असां चऊं था इन जो शाहिद अलाह आहे। इन कुन्ना अन इबादत कुमल गाफ़िलीन, असां तव्हांजे सॾनि खां गाफ़िलासीं, ॿुधाई कोन, नथा मञो त अलाह खां पुछो त असीं सचा आहियूं या तव्हां सचा आहियो। इहे अलाह जा वली हींअर किथे आहिनि? जेको बि हिकिड़ो नेक शख़्स गुज़ारे थो वञे उनजो स्टेटस काॾे थो वञे, इहो कंहिंखां पुछूं? इहा त ग़ैब जी ख़बर आहे न। ग़ैब जी ख़बर केरु ॾींदो? या अलाह ॾींदो, अलाह जो रसूल ॾींदो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि कीअं ॾींदो जो हुनखे अलाह ॿुधाए थो वहीअ जे रस्ते। ॿुधो छा थो चए। रसूल सल्लम फरमाए थो त इन मां नस्मतुल मोमिन, जीअं ई मोमिन गुज़ारे वञे थो, नस्मत माना उनजो रूह ताहिरुन माना अछे पखीअ में विधो थो वञे। ओॾी महिल या लखफ़ी शजरुल जन्नत, शजर माना वण, ओॾी महिल जो ओॾी महिल हुनखे पहुचायो वञे थो जन्नत में, जेको वणनि ते घुमे फिरे थो, खाए थो, पीए थो। माना त जीअं ई मोमिन मरे थो त उनजे रूह खे जन्नत में पहुचायो वञे थो, पर हीउ जिस्म कोन अथसि, पर उनखे पखीअ में विधो वञे थो ऐं उहो पखी घुमे। ऐं उहो पखी बि ईअं थो सोचे जीअं तव्हां था सोचो, एॾो उनखे सम्झ साॻी आहे, छो त रूह साॻियो आहे। पर केसि ताईं उहो पखीअ में रूह हूंदो? रसूल फरमाए थो हता यर्ज इला जसद ही, ओसि ताईं जेसि ताईं जसद माना जिस्म जेको क़बर में, यर्ज माना मोटायो वेंदो। कॾहिं? योम युबस, जॾहिं क़यामत थींदी। माना त हिन क़बर में हिन वक़्तु कंहिं बि वलीअ जो रूह कोन्हे, उहे सभु जन्नत में वेठा आहिनि। या ग़ैब जी ख़बर कंहिं ॿुधायो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असांखे त हिन ते यकीन करिणो आहे न। हे जेके वाज़ करण वारनि ते त कोन हलंदासीं असां। त हर अलाह जो वली जन्नत में वेठो आहे, हिन क़बर में कंहिंजो बि रूह कोन्हे को। पर इहे जेके ठग जेके ॾोकड़ कमाइनि था, चवंदा पेती भरिजे, चवंदा न न बाबा असां वारो साईं त हिते सिम में पियो आहे। पोइ भाई तव्हांजो साईं सिम में पियो आहे त हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। अलाह जो वली त सभु मथे वेठा आहिनि। वरी तव्हां तर्जुमो ॿुधो। हज़रत काब रज़ी अल्लाह ताला से रिवायत है, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, मोमिन की रूह एक परिंदे की शक्ल में जन्नत के दरख्तों में चुगती फिरती है, यहाँ तक कि क़यामत के दिन अपने असली बदन में डाली जाएगी। साॻे नमूने सां जेके शहीद आहिनि उहे बि सावन पखियुनि में आहिनि, उहे वरी जन्नत में कोन था रहनि, भले अर्श ते सोननि घरनि में रहंदा। इहा हदीस पाक रसूल सही मुस्लिम जी। तंहिंजे करे उहे हिते सोननि घरनि में रहनि था, पर उहे बि जन्नत में घुमनि फिरनि था, पर उन्हनि जो रूह जेको साए पखीअ में पियल आहे। सॼी हदीस साम्हूं पई आहे। ऐं पोइ कॾहिं कॾहिं अलाह हुननि निहारे थो, पुछे थो हल तश्तहून शइ, हाणे मां विचां थो पढ़ां, चवनि अलाह थो पुछनि कुझु खपेव, अञा का शइ खपे? त पहिरीं त चवनि था न साईं सभु कुझु आहे, लय लॻी पई आहे। पर जॾहिं टियों दफ़ो पुछे थो, पोइ सोचे चवनि था या रबी, ए असांजा रब, नुरीद माना असांजी ख़्वाहिश आहे, अंत रुद्द माना मोटाए, अरवाहना असांजे रूहनि खे, फ़ी अजसादना असांजे जसदनि में, क़बर वारनि जिस्मनि में। छा कंदव? चवनि था हता नुक़्तल फ़ी सबीलक मरतन उख़रा, त ॿाहिरि निकिरी, नुक़्तल माना वरी शहीद थियूं, फ़ी सबीलक तुंहिंजे सबील रस्ते में, मरतन उख़रा ॿियो दफ़ो। त अलाह छा थो चए? इन्नी कद कज़ईत, अलाह चए थो इहो मुंहिंजो फ़ैसिलो थियल आहे, सारी मुंहिंजो इहो फ़ैसिलो थियल आहे। अन्नहुम ला यरजून, कंहिंजो बि रूह हिन क़बर में वापसि न वेंदो जेसि ताईं मां सूर न फूकींदुसि। पोइ छा आहे हिते? त कुझु बि कोन्हे, हे सभु ख़ाली आहिनि। तंहिंजे करे शाह लतीफ़ थो चए, मंग तहीं खां मंगणा जो ॾिहाड़ी थो ॾिए, मंग तहीं खां मंगणा जो ॾिहाड़ी थो ॾिए, कूड़ा दर दुनिया जा जाजक मंगीजे। हे कूड़ा दर थो तूं सॾी, का रूह ई कोन्हे, ख़ाली पई आहे, तूं उतां वञी हुन खां घुरी थो, सुभाणे तो ही खे मोटी ॾींदा मुंहं में, क़यामत जे ॾींहं ते तव्हांजी बेइज़ती कंदा, तव्हांखे मोटी मुंहं में हणंदा, त असां तव्हांजा सॾ ई कोन ॿुधा, असां वासी कोन हिते। हाणे एॾी चिट अलाह जे वलियुनि जी तइलीम, क़ुर जी तइलीम, उन खां पोइ माण्हुनि जो मथो फिरियो पियो आहे। अलाह फरमाए थो, इन लज़ीन तदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, इबादुन अमसालकुम, उहे बि तव्हां वांगुरु मुंहिंजा मुहताज बाना आहिनि। फदूम चए थो नथा मुड़ो, उन्हनि खे पुकारियो था, पुकारियो, फल यस्तजीबू लकुम, पोइ ॾिसो तव्हांखे जवाबु ॾियनि था। जे ॾियनि था त इन कुंदुम सादिकीन, पोइ तव्हां सचाओ। माना चओ ए फलाणा काथे आहीं, मूंखे पुटु खपे, पोइ हू तव्हांखे चवंदो
हा बाबा परवाह न कर, मां मथे वेठो आहियां, मां ॻाल्हायां थो अलाह सां, मिंट में वठी थो अचां। चयो आहे कंहिं अॼु ताईं? जे नथो चवे त माना तव्हां कूड़ आहियो। अलाह इहा ई थो ॻाल्हि चवे त जिन खे तव्हां सॼो था इबादुन अमसालकुम, उहे बि तव्हां वांगुरु मुंहिंजा बाना आहिनि। फदऊं भली सॼोनि, फल यस्तजीबू लकुम, ॾिसो तव्हांखे जवाबु ॾियनि था जे तव्हां सचा आहियो त पोइ। अलाह साईं त क़ुर में लाह कढी छॾिया आहिनि मुशरिकनि जा, अहिड़े क़ुर में। ऐं तंहिं ते शाह लतीफ़ चए थो ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे। अलाह त माइंड थो करे त यार मां हिन खे पैदा कयो, अखियूं ॾिनियूंमांसि, अंब थो खाए मुंहिंजूं, खीर थो मुंहिंजा पे, वरी बि तारीफ़ ॿिए जी थो करे, वरी थो चए त फलाणे मूंखे कमु कराए ॾिनो आहे। दुनिया जो दस्तूर बि हो आहे न त जेकॾहिं तव्हां कंहिंखे रिश्वत ॾियो त मुंहिंजे पुट खे नौकिरी वठी ॾे, ऐं उहो अलाए वज़ीरनि खां वञी आर्डर वठी अचे, तव्हां दावत त ईअं जी कंदव न जंहिंखे तव्हां ॾोकड़ ॾिना। त अलाह सां बि ईअं था कनि न माण्हू, पुट मिलियो बसि हलो देॻ था लाहियूं, फलाणे ते कमु ईअं कयो आहे। इन ते अलाह कावड़िजे थो त ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो मङणा, मङी कोह ॿिया, तूं मुंहिंजो दर मङणा ऐं तूं वञी थो तॾहिं तो पिया विचा विला ॾींहड़ा। तर्जुमा त तॾहिं तूं ॾुखियनि ॾींहंनि में पियो आहीं। शिरक जे करे मुसीबतूं थियनि थियूं, शिरक जे करे घर में झेड़ा था पवनि, शिरक जे करे अमुन न थींदो। शिरक जंहिं मुल्क में वधंदो कॾहिं बि अमुन कोन थींदो, धाड़ेल ख़तमु कोन थींदा, रुश्वत ख़तमु कोन थींदी, गटर जो पाणी ख़तमु कोन थींदो। अलाह जो पैगाम आहे। अलाह फरमाए थो उलाइक लज़ीन यदऊन, अलाह चए थो जिन खे तव्हां सॼो था न मूंखां सवाइ, यब्तगून इला रब्बिहुमुल वसीलत अय्युहुम अक़रब, चए थो इहे ख़ुदि मूंखां घुरंदा आहिनि। जिन खे तव्हां सॼो था उहे मुंहिंजा वसीला ॻोल्हींदा आहिनि त अय्युहुम अक़रब, त कहिड़ो असां अहिड़ो वसीलो इख़्तियार कयूं, तहजद पढ़ूं, ग़रीब जी मदद कयूं त रब असांखे वेझो थिए। व यरजून रहमतहू, ऐं ख़ुदि तमन्ना रखंदा आहिनि रब जे रहमत जी। व यख़ाफ़ून अज़ाबू, इहे ख़ुदि अलाह जे अज़ाब खां डिॼनि पिए था। जिन खे तव्हां सॼो था उन्हनि जी त हालत इहा आहे। तंहिंजे शाह लतीफ़ चए थो ॾातार त तूं ॿिया मिड़ई मङणा, ॾियण वारो केरु आहे? ॿियनि सभिनी घुरियो आहे। सभ खां घणियूं दुआऊं कंहिं घुरियूं अलाह खां? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़ारें दुआऊं घुरियूं अथनि, सॼी राति घुरंदो वठंदो अलाह, पेरनि में लिफूं पइजी वेंदियूं, एॾी पढ़ंदो तहजद, छाजे लाइ? अलाह जे लाइ। त ॾातार त तूं ॿिया मिड़ई मङणा, मींहं मुदाए था वसणा, सदा वसी तूं। हाणे हिन में छा मतिलबु आहे? जेकॾहिं को जहिड़ो आहे अलाह जो वली त उन खां त दुआ घुराए सघिजे थी, उहो तव्हांजे लाइ हथ खणंदो, उन में को कोन्हे। ॻाल्हि मोलनि जी पई थी हले त मींहं मुदाए था वसणा, त इहो जेको माण्हू अलाह जो वली ज़िंदा आहे, इहो मींहं आहे मुंद वारो, पर जे मुंद वई त कोन थींदी। पर सदा वसी तूं, माना रब तूं त 24 कलाक अवेलेबल आहीं। हू त साईं गुज़ारियो, हाणे छुटो, जहिड़ो हो त मां दुआ घुराईमांसि। त मींहं मुदाए था वसणा, सदा वसी तूं, जे घर अची मूं त मेरे ई माला आहियां मां मेरो, पर जे तूं मूंसां राज़ी थी वञी त मां मान वारो थी वेंदो। अलाह फरमाए थो त अल्लज़ीन आमनू, जेके ईमान वारा आहिनि, वलम यलबिसू ईमानहुम बिज़ुल्मन, पंहिंजे ईमान में शिरक नथा मिलाइनि। हिते ज़ुल्म जी माना आहे शिरक। जे पंहिंजे ईमान में शिरक नथा मिलाइनि त उन्हनि जो छा स्टेटस थींदो? उलाइक लहुमुल अमुन, इन्हनि माण्हुनि जे मुआशिरे में ज़ाती तौरु, इनफ़रादी तौरु, इज्तिमाही तौरु अमुन इन्हनि खे मिलंदो। जेको शिरक नथो करे, उलाइक लहुमुल अमुन, सिर्फ़ु उन्हनि खे अमुन मिलंदो। वहुम मुहतदून, ऐं इहे हिदायत याफ़्ता आहिनि। ऐं जे शिरक कंदो अमुन कोन थींदो। पछाड़ी में पुलिस वारा बि तव्हांखे पुरींदा, वर्दियुनि वारा बि तव्हांखे पुरींदा, अमुन कोन थींदो जे शिरक ख़तमु न थींदो। तंहिं ते शाह लतीफ़ तर्जुमो थो करे, तूं त हुए तबीब वटि, तो कीअं जीव जॾो कयो। या हेॾो तबीब केरु आहे? हीअ आहे असांजे कोर्स जो किताबु, हीअ आहे अलाह सम्झो कंसल्टेंट आहे, हुन असांखे दवाऊं लिखी ॾिनियूं आहिनि हिन में। हाणे असां तबीब वटि आहियूं या कोन्हियूं? हे तबीब अलाह ॾिना न नुस्ख़ा लिखी। अलाह चाहे थो त तव्हां हिन खे इस्तेमालु करे ही दवाऊं खाओ, जंहिंमें हिन में हुकुम आहिनि त भल नुही यनऊ हयातन तईबात, आऊं तव्हांखे हिन दुनिया में अहिड़ो ख़ुशि कंदुसि, अहिड़ो ख़ुशि कंदुसि जो ॼण महसूसु कंदव त असां जन्नत में आहियूं। इहा गारंटी आहे अलाह जी, पर इस्तेमालु कयो हिन जूं दवाऊं। त शाह लतीफ़ चए थो, तूं त हुए तबीब वटि, तो कीअं जीव जॾो कयो,
सुती जा सूर जी असुल हुई उन्हनि वटि। हीअ आहे न सूर जी सुती, हीअ आहे सूर जी सुती, सुती जा सूर असुल उन्हनि वटि। पर तो में का घटि न त हू सालिक आहे सूर। तूं तूं नुस्ख़ो इस्तेमालु नथो करी त तो में का घटि आहे न, त अलाह ताला त तव्हां सूर जो सालिक आहे। तव्हां कंसल्टेंट खां दवा वठी अचो, खाओ ई न, पोइ बीमारी लहंदी। तंहिंजे करे क़ुर में अचे थो त लईसत तौबतु, चए थो उहा तौबा ओॾी महिल कंहिं कम जी कान्हे का। लिल्लज़ीन यअमलून सय्या, जेको सॼी उमिरि बुरायूं कनि, हता इज़ा हज़र अहदमुल मौत, जॾहिं मरंदा ऐं जॾहिं फ़रिश्ता नज़र ईंदा आहिनि साह कढण वारा, त काल इन्नी तुब्तुल आन, अलाह साईं तौबा, अलाह साईं तौबा, अलाह साईं तौबा, अलाह साईं माफ़ी ॾे, अलाह साईं। बाबा हाणे तव्हांखे फ़रिश्ता नज़र अची विया आहिनि, तव्हांजी सकरात शुरू थी विया, हाणे खणी वियो चाकुन सां ॻिची बि कटींदव तॾहिं बि अलाह तव्हांजो तौबा क़बूल कोन कंदो। चए थो त हाणे कंदा, तंहिंजे करे अलाह चए थो कोन थींदो। तंहिंजे करे शहादती थो चए मौत मुंद न आहे, आहे का मुंद? तव्हां मां केरु उथी मूंखे ॿुधाए त साईं अञा मां 5 साल जहिड़ो हूंदुसि, मिंट जी बि ख़बर कान्हे का। ताइब थियो तकड़ा, अरबी में जो अजलू बिल तौबत क़बिल मौत, अजल माना तकड़ कयो तौबा जी मरण खां अॻु में। वेह तूं वरमल आहे, माना सुस्त थी न वेह, पंहिंजे अमलनि जी तौबा कर, ताइब थियो तकड़ा। बाक़ी आख़िर में मां ही करे ख़तमु कंदुसि त माण्हू था चवनि साईं हे हेॾा हज़ारे लखे माण्हू इहो कमु कनि था, भई लखे कनि था त माना हक़ ते थी आहे। क़ुर चए थो न, अक्सरियत गुमराह हुआ, 90% माण्हू गुमराह आहिनि। जन्नत में बि 1000 में हिकिड़ो वेंदो। चए थो इन तुतिव अक्सर मन फिल अर्द, जेकॾहिं अक्सरियत जे दुनिया में पोयां लॻंदव, युज़िलूक तव्हांखे गुमराह कंदा, अन सबील अलाह जे रस्ते खां। ईअं यतबीउन इल ज़न, इहे माण्हू क़ुर माना सां पढ़नि ई कोन था, रुगो ॿुधलनि ॻाल्हियुनि ते हलनि था। व इनहुम ला यख़रुसून, ऐं ॿुधलनि ॻाल्हियुनि ते किसनि ते ज़िंदगी गुज़ारनि था। शाह लतीफ़ जो आख़िर में तर्जुमो करे थो, अखि उल्टी धार, वऊं उबतो आमसी, आम हेॾे वहे त तूं उबतो वह, जे लह वारो लोक वहे त तूं ऊचो वह ओभार, मंझा नूह निहार पर पुठीरो पिरी ॾे, पर तुंहिंजो डायरेक्शन अलाह ॾे हुजे, अवाम जे पोयां न हल, छो त अक्सर अवाम गुमराह आहे। अलाह पाक असांखे तव्हांखे इन क़ुर पाक जी माना सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मां त चवां थो त 3 महीननि में सिंधीअ में क़ुर जो तर्जुमो पढ़ी छॾियो, 3 महीननि में थी वेंदो। रोज़ानो अधु सिपारो पढ़ो ऐं माना सां पढ़ो। न अथव क़ुर पाक असां वटि हेठि सवें क़ुर असां रखिया आहिनि सिंधी तर्जुमे वारा। वरी हिकिड़ो क़ुर असां आंदो आहे जेको सिर्फ़ु सिंधी तर्जुमो आहे। इहो अमरोटी साहिबु जेको 1935 में पहिरियों जेको तर्जुमो सिर्फ़ु अरबी कान रुगो सिंधीअ में तर्जुमो कयो आहे। ऐं दुनिया में जेको दीन फैलिजे थो, अंग्रेज़नि वटि सिर्फ़ु क़ुर आहे, सिर्फ़ु अंग्रेज़ीअ में। चाइना में मां ॾिसी उन वटि क़ुर पियो आहे सिर्फ़ु चाइनीज़ में, पर माना 100% साॻी आहे। त असांजो क़ुर आहे त अलाह छा थो चवे, क़ुर जी माना आहे त अलाह छा थो चवे, छा थो चवे। चाहे सिंधीअ में मालूम करे वठो, फारसीअ में मालूम कयो, उहो पोइ क़ुर आहे। बाक़ी निमाज़ अरबीअ में पढ़बी, लेकिन मालूमात कबी त अलाह छा थो चवे। तंहिंजे करे जेको आहे सो तव्हां पहिरियों कमु आहे त तव्हां क़ुर तर्जुमे सां पढ़ो। ऐं उन खां अलावा हिते तराबियूं थियनि थियूं। असां स्क्रीन ते 4 रकात जो क़ुर ॾेखारे तर्जुमो कयूं था न सिंधीअ में, 30 मिंटनि में 4 रकात जो तर्जुमो थी थो वञे। वरी स्क्रीन बंदि करे 10 मिंट वरी उहो साॻियो इमाम आयतूं पढ़े थो। वरी नेक्स्ट जूं वरी कयूं था। ईअं रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में सॼे क़ुर जो महीने में तव्हां तर्जुमो ॿुधंदव। हिते ख़वातीन जी रसी लॻी पई आहे, एॾियूं अची थियूं वञनि 300 साढियूं 300 जो, उन्हनि जी स्क्रीन जुदा जुदा थी लॻनि। अचो प्लस हीअ जेके आख़िर में असीं कुर्सियूं लॻाईंदासीं, उहे हिंदुनि जे लाइ लॻाईंदासीं। हिंदू भली निमाज़ न पढ़नि, पर असां हिंदुनि खे दावत ॾींदासीं त पोयां वेही रहनि चुप करे, सिर्फ़ु क़ुर जो तर्जुमो ॿुधनि। त इहो बि जेकॾहिं तव्हांजा दोस्त हिन रमज़ान में के हिंदू आहिनि, उनखे दावत ॾियो, इज़त सां वठी ईंदासूं, पोयां वेहनि ऐं क़ुर वेही ॿुधनि त अलाह छा थो चवे। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।